अस्सलाम वालेकुम। हींअर असां ज़हर ज़िंदगी जे सेट ते मौजूद आहियूं। सेट ते मौजूद न आहियूं, मतलब आहियूं त उते सेट ते, पर असां हींअर सेट ते वञी रहिया आहियूं, रिकॉर्डिंग ते मौजूद आहियूं, सेट ते वञी रहिया आहियूं। सो मूंसां गॾु आहे आयशा महक, जेको ज़हर ज़िंदगी में कलसूम जो किरदारु अदा करे रही आहे, परवीन सहर जेको ज़हर ज़िंदगी में लाली जो किरदारु अदा करे रही आहे, ऐं मां नाचीज़ रिमशा शहज़ादी जेका मीरा जो किरदारु अदा करे रही आहियां। यकीनन जिन ॾिठो हूंदो त उन्हनि पाण सुञाणे वेंदा असां सभिनीनि खे, पर जिन नाहे ॾिठो उन्हनि जे लाइ ॿुधायां तमामु सुठो हिकिड़ो ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी, ऐं असां सां गॾु ॿिया बि कैरेक्टर असांजा आहिनि। उन्हनि सां बि मां असां सां गॾु सत्तार लाड जेको ज़हर ज़िंदगी में मुंहिंजो ज़ालिम भाउ आहे, ऐं ही उहे ज़ालिम माण्हू आहिनि जेको असां सां गॾु आहे। हिते तव्हां थोरो हिनखे ओपन कयो, थोरो ओपन कयो स्क्रीन खे, ऐं हेॾे ॾेखारियो किथे आहे। हा, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? हेॾे ॾियो थोरो मूंखे, कीअं आहियो? उमेद आहे त ख़ैरियत सां हूंदा, ठीकु आहियो? मूं ॻाल्हाइण जी कोशिशि कई हुई, आज़िम एंगल जी कॉल हुई, असांजो जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे जो हीरो आहे रबन। सो मूं ॻाल्हाइण जी कोशिशि कई त भला वीडियो कॉल आहे त मां बि ॻाल्हाए वठां, पर ड्रामे में त ही सभु नथा सहनि, हिन नेटवर्क वारनि में न आहे सठो, उते बि नेटवर्क सही नथो हले। छा मुझे सामू तू रब ने तारीफ़ थी करे, इहो वॾो गंद थींदो। मां ॿुधाए थो छॾियां, घर ॾे जीअं पहुती न ॾाढी मार ॾींदो मां। हा, पोइ बची वेंदे नेट त उहो ई ईंदो न। बस इन्हनि जो कम बि इहो ई आहे, मारण, ॿियो छा करणु, उहो बि माइनि जे मथां। तॾहिं त असां अचूं नथा, पंहिंजूं घर वारियूं बि भॼी थी वञे, असां छा अचूं? वरी छा, माना जेकी भेण त असां उहा ई भॼी थी वञे। मां जेका आहियां हिन ज़ालिम इंसान जी मज़लूम भेण हा, आहियां, उहा वीचारी ज़ुल्म खां तंग थी करे हली थी वञे। कयो जो मां घर छॾण ते मजबूर थी हुयमि, पर हिननि मूंखे न छॾियो। तॾहिं त मां रुआं थी, अचण नथी चाहियां हिन घर में। बस अञा बि पसीना आहिनि मोछड़नि जा। बहरहाल ही खिल भोग मज़ाक मस्ती सभु कुझु हलंदो रहंदो आहे हिन सफ़र सां गॾु गॾु। इंशाल्लाह सोचियमि त हिकिड़ो नंढिड़ो व्लॉग सभिनि सां बि शेयर कयां त असां कीअं खिल भोग मस्ती मज़ाक कंदा आहियूं। तूं छो चुप आई? ख़बर त पए माण्हुनि खे तूं ॻाल्हाईंदी आहीं, गूंगी न सम्झी। असल में छा, जेका पहिरीं वारी लाली हुन कुझु घणो ॻाल्हायो, इन करे हिन करे डायरेक्टर चयो थोरो चुप रहिजां, न ॻाल्हाइजां, चुप रहिजां, इन करे मां चुप भली आहियां। ॻाल्हाईंदी अथव, ठीकु आहे, मतां सम्झो त उहो ॻाल्हाईंदी न आहे, ॻाल्हाईंदी आहे। अच्छा, तव्हां जेको आहे हिते कैरेक्टर महक अली पहिरियां असांजो परफॉर्म करे रही हुई, ऐं महक अली जी जॻह ते हाणे तव्हां लाली जो कैरेक्टर जेको रिप्लेस थियो आहे त तव्हां आया आहियो, त तव्हां छा फील करे रहिया आहियो हिन कैरेक्टर मां? कीअं लॻो तव्हांखे हीउ कैरेक्टर? मूंखे ॾाढो सुठो लॻो इहो कैरेक्टर, ऐं रिमशा खे ॾाढो ॻाल्हाईंदा आहियूं घटि वधि। दड़का दाबा ज़ुल्म जी इंतहा, ज़ुल्म जी इंतहा। बहरहाल ही सभु कैरेक्टर इंसान असां अदा कंदा आहियूं, ईअं हूंदो न आहे। हक़ीक़त जेके बि तव्हांखे सभु नज़र ईंदा आहिनि असांजा कैरेक्टर, उहे इलाही सॉफ्ट तबियत जा मालिक हूंदा आहिनि, पर इतफ़ाक़ सां उन्हनि खे कैरेक्टर अहिड़ा ॾिना वेंदा आहिनि। मां जीअं इलाही चंचल आहियां, इलाही हैप्पी रहंदी आहियां, पर सदाईं रोईंदी रहंदी आहियां कैरेक्टर्स में। इन तरीक़े सां ही बि इलाही सॉफ्ट तबियत जी मालिक आहे, इलाही सुठी तबियत जी आहे, पर इतफ़ाक़ सां वीचारी खे कैरेक्टर अहिड़ो ॾिनो वियो आहे। वॉल्यूम वधायो। उहो वारो जेको कैरेक्टर आहे उहो एतिरो हिट वियो आहे, असांजे घर में पाड़े में सभु ॼणा सड़सड़ोली गर्मी ॾाढी आहे। हीअं त सुकून में आहियूं, सेट ते वञी करे जेका हालत गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे।
Thank you.